हैदराबाद में सकाफत के दिहाड़े की मुनासिबत सां लर्निंग विद फन मोंटेसरी स्कूल सिटीजन कॉलोनी हैप्पी होम्स में एक रंगी प्रोग्राम थी गुजरियो। प्रोग्राम में स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत उस्तादनि ऐं स्कूल की इंतजामिया वरे अंग में शिरकत कई। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलोज़ मोर थो टिले ऐं हो जमालो जीए सिंध ऐं ॿियनि सिंधी गीतनि ते टेबलोज़ पेश कया, जंहिं ते शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सकाफ़त के हवाले सां नवां कपड़ा अजरक ऐं सिंधी टोपी पहिरियल हुआ। सिंधी गीतनि ते झुमरियूं पाए ख़ुशी जो इज़हार करे रहा हुआ और मौके ते प्रिंसिपल मैडम नादिया पीर सिकंदर, कोऑर्डिनेटर हसन मजीदा मल्हा, मिस फिजा अबड़ो, मिस दुआ मल्हा, मिस सुमैया मल्हा, सरजाज रिंद बलोच ऐं ॿिया शरीक हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।